सिंधु ते धाड़े ऐं ज़मीननि जी विलार ख़िलाफ़ ॻोठ लौंग मैसर खां घंटा घर चौक ताईं पैदल मार्च। अवामी तहरीक जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी एडवोकेट साजिद हुसैन मैसर, मरकज़ी लीगल एडवाइज़र एडवोकेट नजीब रहमान मैसर, मरकज़ी ज्वाइंट सेक्रेटरी एडवोकेट महानूर मलाव, ज़िले जनरल सेक्रेटरी एडवोकेट ज़ुल्फ़कार चांडियो, हारी तहरीक मरकज़ी सदर कामरेड गुलाम मुस्तफ़ा चांडियो, एडवोकेट मंसूर चांडियो, रुस्तम अली सरगाणी ऐं ॿियनि जी अॻवानी में लौंग मैसर खां मेहड़ घंटा घर चौक ताईं 8 किलोमीटर पैदल मार्च कयो वियो। मार्च में सिंधियाणी तहरीक जे औरतुनि ऐं ॿारनि वॾे अंग में शिरकत कई। मुज़ाहिरीन जे हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड हुआ जिन ते सिंध सां थींदड़ नाइंसाफ़ी ख़िलाफ़ नारा दर्ज हुआ। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त असां सिंध जे चपे चपे जी हिफ़ाज़त कंदासीं। सिंध जे ज़मीनुनि ते कब्ज़ा जेसी रात अंधारी रहंदी हर